बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज 2026 आए। अज इंग्लिश जो पेपर आए 5, 4 ऐं उन खां पोइ 6, 7, 8 बाक़ाइदा असां ब्लॉग ठाहिया आहिनि। मिस ज़ाहिदा बहसियत इन्वेजिलेटर कमु करे थी पई ऐं ब्लॉक नंबर 1 आहे। हाणे ब्लॉक नंबर अंदर 2 ब्लॉक नंबर 2 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं एग्ज़ाम ॾेई रहियूं आहिनि। इन ब्लॉक नंबर 2 में मिस फ़ाखरा इन्वेजिलेटर जा फ़राइज़ अंजाम पई ॾे ऐं बाक़ाइदा इम्तिहानी माहौल फ़राहम करण जी कोशिशि असां कई आहे। ब्लॉक नंबर 3 मिस रिज़वाना इन्वेजिलेटर तौर हिते पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रही आहे। 4 ऐं 5 जा तरतीब अहिड़ो कयो अथऊं त 4 ऐं 5 हिकिड़े डेस्क ते हिकिड़ी 4 जी शागिर्दियाणी, हिकिड़ी 5 जी शागिर्दियाणी। इंग्लिश जो पेपर आहे अॼु ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त इम्तिहानी माहौल पैदा थिए। हीअ आहे शागिर्द ते बाक़ाइदगी सां कोशिशि कई अथऊं त कुझु बहितर कयूं। कोशिशि इहा आहे त कुझु बहितरी थिए। मां पंहिंजे इन लाइव वीडियो जे ज़रिए सिंध जे तमामु उस्तादनि खे गुज़ारिश कंदुसि, सिंध जे तमामु उस्तादनि खे त उहे बहितर तरीक़े सां कोशिशि कनि त कापी कल्चर ख़तमु थिए। कापी कल्चर ख़तमु कयूं असां। हींअर खां 4, 5 दर्जे खां पाण इहा कोशिशि कंदासीं त इंशाअल्लाह असीं बहितर नतीजा हासिलु करे सघूं था। फर्नीचर जी कुझु खोट आहे, असां वटि बेंचूं आहिनि, डेस्कूं बि आहिनि, पर यादि रहे सरकार तरफ़ां का बि डेस्क वग़ैरह कान्हे। ब्लॉक नंबर 5 मिस बतूल, मिस सना, ॿारड़ा ऐं ॿारिड़ियूं तरतीब सां असांजी कोशिशि वरी बार चऊं था, असांजी कोशिशि आहे त असां इम्तिहानी माहौल पैदा कयूं, इम्तिहानी माहौल थिए। कापी कल्चर खे हींअर खां असां ख़तमु कंदासीं त इंशाअल्लाह मुस्तक़बिल रोशन आहे, बहितरी जी उमेदु आहे ऐं असां इंशाअल्लाह बहितरी ॾांहुं वेंदासीं। अल्लाह रसूल कर। पर इन लाइ असांखे सिविल सोसाइटी जी साथ खपे, हिते जे इंटेलेक्चुअल माण्हुनि जो साथ खपे, सियासी समाजी माण्हुनि जो साथ खपे इन तालीम जी बहितरी लाइ। ऐं इंशाअल्लाह कंहिं वटि को बि सजेशन हुजे, कंहिं वटि कंहिं बि बहितरी हुजे स्कूल जे लाइ, उहो बिल्कुलु स्कूल अचे ऐं असांखे उहो पंहिंजो मशवरो ॾिए ऐं इंशाअल्लाह असां उन ते अमल करण जी कोशिशि कंदासीं। असां क्लास 2 या क्लास 2 सरकार तरफ़ां हुकुम आहे त तव्हां इन्हनि खे प्रोमोट कयो, पर न असां इन्हनि खे प्रोमोट कोन कयो आहे। इन्हनि जा बि बाक़ाइदा क्लास 2 जा बि हिते असां पेपर वठूं पिया ऐं इंशाअल्लाह बहितरी ॾांहुं वेंदासीं। मिस ताबिंदा इन क्लास में बहसियत इन्वेजिलेटर कमु पई करे। इहे शागिर्द एग्ज़ाम ॾेई रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ऐं कापी कल्चर मां बार चवां थो, सर लुत्फ़ अली वसाण बिल्कुलु एग्ज़ाम जो माहौल आहे। कोशिशि असां कई आहे, अञा बहितरी जी का गुंजाइश हुजे त दोस्त कमेंट्स में असांखे ॿुधाइनि, कमेंट्स में ॿुधाइनि किथे बि बहितरी हुजे, बहितरी जी जेकॾहिं असांखे ज़रूरत आहे त दोस्त असांखे कमेंट्स में ॿुधाइनि। इंशाअल्लाह असां दोस्तनि जे मशवरनि ते अमल कंदासीं
इंटेलेक्चुअल ऐं बार बार चवंदो आहियां सिविल सोसाइटी अदबी संगत सियासी समाजी माण्हू विज़िट कनि स्कूलनि जो विज़िट कनि ऐं असांखे बहितर मशवरा ॾियनि। सर लुत्फ़ अली वसाण हिते चीफ आहे साईं लुत्फ़ पाण बज़ाते ख़ुदि मुख़्तलिफ़ ब्लाकनि जो विज़िट करे थो ऐं हर कमु पाण पियो करे। इंशाअल्लाह बहितर कंदासीं ऐं तव्हां दोस्तनि जी असांखे मदद जी ज़रूरत पवंदी। असांजूं कोशिशूं केसि ताईं बराबरि आहिनि उहे असीं तव्हां खां वक़्तन फ़वक़्तन पुछंदासीं।